ربهم وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية ويدرؤون بالحسنة السيئة أولئك لهم عقبى الدار. صدق الله العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. عزیزان گرامی، برادران اسلام، معزز حاضرین معزز سامعین، समूरा पंहिंजे प्यारे नबी पंहिंजे सोने नबी इमाम अंबिया सरदार अंबिया पिछे नाले वाले साईं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ में सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद. मुझे दोस्तों बुजुर्गों भाइयों, नसीराबाद शहर में जो तव्हांजे मथां अल्लाह ताला जल जलालुहु एहसान कम फरमायो आहे, वही अल्लाह खे असांजे मथां बाज कम फरमाई आहे जो 10 मुहर्रम शरीफ़ जे ॾियारे ते पंहिंजनि शहीदनि जे बयान जे इरादे सां ॿुधण जे इरादे सां अची गॾु थियाऊं ऐं महफ़िल रहमत वारो क़ुर शरीफ़ नज़र अची रहियो आहे. सभु मुबारक मुंहिंजे लाइ ख़ैर सभु जो अल्हम्दुलिल्लाह. असुर शहीदनि पंहिंजनि खे यादि करण जो सुहिणो तरीक़ो इहो ई आहे. पंहिंजनि शहीदनि खे, पंहिंजनि इमामनि खे, पंहिंजनि रहबरनि खे, पंहिंजनि मोहसिननि खे यादि करे क़ुर शरीफ़ पढ़ी बख़्शो त अल्लाह जे हुननि जे रूह खे राहत ॾिनी. जीअं क़ुर शरीफ़ जे बारे में इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं पढ़ियो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद. एक जगह पढ़ी, वरी ॿीहर पढ़े, वरी ॿीहर पढ़ी, वरी टियों दफ़ो पढ़ी. पंहिंजे अल्लाह साईं अर्ज़ु कई त मुंहिंजा मिठा अल्लाह साईं, मां जेकी कुल शरीफ़ पढ़िया आहिनि पंहिंजनि शहीदनि खे, पंहिंजनि इमामनि खे, पंहिंजनि रहबरनि खे, पंहिंजनि रहनुमानि खे बख़्शां थो.
पाने अजीजन करीमन फितन मायन के बख्शाम दो दर हित्रे दफा शरो तिलावत काजे तरे सजे खत्म कुरान शरीफ जो सवाब सबिन के मिली दो सुभान अल्लाह असुल कान शहीदन की याद ये एड़े नमूने सां हुआ जो गुस्सा तरीक़ो ये पढ़ो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम सुभान अल्लाह यासीन दी जी तिलावत करे जे पांजे अल्लाह से जो मुझे अच्छा अल्लाह से मुझे इमाम हुसैन साईं मुझे रहनुमा मुझे रहबर मुझे मुर्शिद मुझे मुरब्बी के सवाब को क्या जाए हसन साईं रज़ी अल्लाह ताला मुझे सवाब ले जाए हज़रत अमीर हमज़े साईं रज़ी अल्लाह ताला मुझे सवाब ले जाए जुमला शुहदा इस्लाम जिनके भी हैं सबन के सवाब को जाए मुझे मित्रन मायत अजीज़न करीबन रिश्तेदार के सवाब ले जाए इमाम उलंबिया मुझे नाले वाले साईं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दहन खत्म कुरान शरीफ जो सवाब सबन के मिली सुभान अल्लाह दहन खत्म जो कहना वाले के भी जान खत्म कुरान शरीफ जो सवाब वाजो कुरान शरीफ में नूरानियत वाजो कुरान शरीफ में बरकत फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल कुरानि मा हुवा शिफा अन्या खुशी में जो सुभान अल्लाह फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल कुरानि मा हुवा शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन मोमिनो तां जे लाइ शिफा भी हिन में आ त रहमत भी हिन में सुभान अल्लाह जो कुरान शरीफ में शिफा है जो रहमत भी हिन में सुभान अल्लाह फरमाए कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम ताजे लाए वाइज़ भी हुई वाइज़ कहने फरमाए ताजे मां वाइज़ मोकलियो कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम ताजे रब जे तरफ वाइज़ आयो قد جاءتكم موعظة من ربكم وشفاء لما في الصدور وهدى ورحمة للمؤمنين فرمائے واعظ مہینہ میں تو फरमाए दर्जे के बीमार और दिल या तासबिन ये दिल जो इलाज भी है सुभान अल्लाह वहुदम व शिफा तहां ला हिदायत भी हिन में आद शिफा भी हिन में आद रहमत भी हिन में आद जो हिदायत भी हिन में आद सुभान अल्लाह कुरान शरीफ में हिदायत फरमाए हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान शेर में हिदायत नहीं मर्सियन में हिदायत नहीं अल्लाह से निजात जो कसमा कसीदन में हिदायत नहीं रुबान में हिदायत नहीं कोई किताब आज में हिदायत सुभान अल्लाह इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखमान हर मौके दे कुरान शरीफ पढ़ंदा
शादी जी मोकियन हकीकत जी मोकियन दे और शहीद जी मोकियन दे जेके शहीद दी लावेदा हा तो न जे बंदों कुरान शरीफ पढ़ी दुआऊं घुरदा हा सुभान अल्लाह अल्लाह ताला हुक्म फरमायो तुलमा हिया इलैका मिनल किताब ओ मुझे प्यारा नबी मां तुझे जो वही दुनिया यो दुनिया वाला की पढ़ी बुधा सुभान अल्लाह उसाई जो कुरान शरीफ पढ़ियो तो मामरी जो दे शायर इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मतो इल्जाम में तो शायर अल्लाह ताला फरमाए मुझे प्यारा नबी तू जवाब दे मां तो निके ये समझाया सुभान अल्लाह फरमाए मा अल्लामा हुशैर मा यंबगी ला इन हुवा इल्ला शेर मुझे प्यारे लगे जे शान और तो बिना है ना मां है नसीहत वालो पत्थरों कुरान शरीफ नो तमा सुभान अल्लाह असांजा मुर्शिद असांजा मुरब्बी भी यो पढ़िया शहीद जो असांजो साईं सेवा अजनीयत दम और शरीफ जे दियारे ते असांजो मुरब्बी असांजो रब असांजो अल्लाह असांजे अखियुनि जो ठाक सुभान जो असांजो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मुर्शिद जो असांजो मुरब्बी जो उनजो वॾो भाउ हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु असांजे अखियुनि जो ठाव वरी फज़ीलत वारा पर छा पढ़ी आहे हज़रत इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो शख़्स आहे जेको निंड में बि क़ुरान शरीफ पढ़ंदो हूंदो निंड में हजरत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला निंड में सुजाग जा संत मुझे अल्लाह मुझे भाव हजरत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला निंड में कुरान शरीफ पढ़न पिया और मैं तुम्हारा तवज्जो करे रही है तो मुझे मता निंड में का ज़बर है करे मता देर में का एक मता करे नहीं मता पेश में का एक मता करे मता जज़म में कसम कई फरमाए तो मांगे उन अल्लाह ताला जल जलालहु की ज़ात जो कसम आज जे रोजे मुझो अदो निंद में कुरान शरीफ पढ़े पियो ये ठाए ठाए पढ़े पियो जे जाग में कुरान शरीफ पढ़ंदा वाह जो जो कुरान थी वसा प्यारो वाह जो मोहब्बत जेके शान 70 साल जे में हिन कुरान जी वजह हाफ़िज़ बणजी विया पेशाब कमाल पेशाब दीन तहां कहीं मदरसे में पढ़या हो कासे पढ़या हो नाने में पढ़या हो या बाबे साईं और पढ़या हो या बेद के और तहां इल्म पढ़या कुरान शरीफ जो जवाब जी ने फरमाया ता सा मिठी अम्मा जे मदरसे में कुरान शरीफ पढ़या है राजी जी जलमा असांजी अम्मा मान शान वारी असांजो लोली दी लोला लोलियों दी इनके में सुमारी दी कुरान शरीफ जी ज़बान बाहर ते तिलावत जारी दी अम्मा सा घर जी बुहारी दी कुरान शरीफ जी तिलावत जारी दी अम्मा मिठी दात की सकंदी जंड हलाई दी कुरान शरीफ जी तिलावत जारी दी पर मुझे अबू मुझे अम्मा कई जा रात दर्जी बिता है अबू भी तो अम्मा भी दी सजी सजी रात भी कुरान शरीफ जी तिलावत कंदा असां मिठी अम्मा जे ज़बान मुबारक मां कुरान शरीफ ॿुधंदे ॿुधंदे हाफ़िज़ बणजी विया आहिनि ॿुधंदे ॿुधंदे हेॾा हाल ख़ालिस साल हुया असांजा मुर्शिद असांजा मुरब्बी
जो असांजो इश्क जो रुकां तॾहिं सॼो थींदो जॾहिं हिन सां सचा थींदा हिसां सचा थींदा जो क़ुरान शरीफ़ करबला जे मैदान में ज़ालिम पाणी बि बंदि करे छॾियो कूफे वारे ख़त बि पाण लिखिया पैगाम भी पाण मोकिलिया हूंदा अचो त असां तव्हांजे हथनि ते बैत करे इस्लाम जो कानून जारी कराइण पर जॾहिं करबला जे मैदान में पहुता त कूफे जे इलाइक़े वारनि ख़त लिखण वारनि दगाबाजी कई इख़रार कयो मुनाफ़िक़ी करे बीह रहिया ॼणु हाणे यज़ीद जे हथनि ते बैत कर फरमाए थो ज़ालिमो तव्हां मूंसां 420 कई आहे इख़रार कयो आहे पर मां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो बहादुर आहियां उहो दिलेर जो बचो आहियां जो पंहिंजो गर्दन मुबारक कपाए सघां थो शहीद थी सघां थो पर ज़ालिम जे हथ ते बैत करे नथो सघां ईअं मां गैर इस्लामी हुकूमत क़बूल कयां क़बूल ई न आहे आख़िर ज़ालिम वॾो टारगेट कयो पाणी बि बंदि करे छॾियऊं पाणी बि बंदि करे छॾियऊं 4 ॾींहं मुख ते गुज़री विया 4 ॾींहं उन ते गुज़री विया फरमाया ज़ालिमो तव्हां मुंहिंजो पाणी बि बंदि कयो आहे मानी बि बंदि कई आहे मूंखे परवाह ई न आहे मां अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां सुभाणे अल्लाह हेड़ो मूंखे टाइम सां निमाज़ आहे टाइम सां बुतल ॾींदा वञो त मां रब रहमान जी निमाज़ टाइम सां पढ़ंदो वञां सुभाणे अल्लाह हर निमाज़ टाइम सां पढ़ियां पर अॼु वारी निमाज़ रहमान शरीफ़ वारी निमाज़ आख़िरी निमाज़ ॿे बारी वारी निमाज़ हिक रकात पढ़ी विया ॿी रकात जे सजदे में विया अल्लाह फरमाया सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पढ़ो तो सही सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला इल्म ज़ालिम आया गर्दन मुबारक ते तलवार हलाया सिर मुबारक धड़ो मुबारक जुदा कियो पर सुभान रब्बियल आला जा नारा हणंदा विया करबला जे मैदान में ऐं निमाज़ न छॾी अदा निमाज़ छॾियऊं तव्हां बि मञो कान त छा में शहीद थिया निमाज़ ऐं असां बि ग़ुलाम सॾाइण वारा निमाज़ सां प्यार कयूं त छॾो बि कयूं त बि आशिक़ खूब जन्नत में विदा देदा जन्नत के पीर की मिल्कियत ना है के दादे की मिल्कियत ना है जन्नत अल्लाह साईं सुभान अल्लाह ये जन्नत कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमाया कीमुस सलात व आतु ज़कात व कीमुस सलात नमाज पढ़ी कर्ज लाईंदा जो ईमान वारो न त न लाईंदो कर्ज त 80 साल जन्म जे बाद हिक नमाज जी छॾण जो घणा साल हिक नमाज जी न पढ़ी 80 साल जन्म जे बाद होगा जो त असां पक्का हुसैनी
अदा कच्चा पक्का नमाज शरीदो पढ़ंदो नमाज पंहिंजी जान ॾेई विया शहीद थी विया तारीख़ जे किताबनि में असां जॾहिं सिर मुबारक खणी पिया वञूं पंहिंजे वॾे ॾे असां शहीद कयो आहे असांखे चपला मुबारक चुरंदे नज़र आया असां कन जो पंहिंजा वञी वेझड़ा पियासीं त यासीन शरीफ़ जी तिलावत मुंहिंजी मुबारक कंदी पई हले कुरान सी वज़ा प्यार करण जो शहीद थी विया पोइ बि मुंहिंजी मुबारक कुरान सी जो आवाज़ वॾा असांजा इहे मुर्शिद वॾा असांजा मौलवी असांजा रहनुमा परवाह जो असांखे सबक़ पक्का पढ़ाए विया आहिनि जो इंशाअल्लाह ताला इन सबक़नि ते अमल करे पाण बि इन्हनि भला जन्नत में हलिया हलंदा ये भला रजीला इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल हसन वल हुसैन क्या फरमाया बिनी जा हद मुबारक होती पांचन हद मुबारक नजाम मिलाए फरमाया अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत पान फरमाया तो मुझे हसन ये मुझे हुसैन ये एडा मांखे प्यारा है पर मुझे अल्लाह से के वेदा प्यारा थी विया है मुझे तो चाहे मुझे पूरी जवार है मुझे बचरा है जेस ताईं ये जन्नत में पैर पंहिंजो दाख़िल न कंदा तेस ताईं कंहिं बि नौजवान खे बिस्त में दाख़िल थियण जी ताक़त ई नाहे ये ॿई शहज़ादा बिस्त जे नौजवान जा सरदार हूंदा ये दो साईं जन जो एज़ाज़ आन नाम ज़ाहिर कया एक दफ़े साईं जन फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन पाण फरमाया तो हुसैन मां हुसैन मुया वरी भी हदीस में जे तो फरमाया इन अली मिन्नी व अना मिनहु असदुल्लाह जल्लल्लाहु अलैहि व मुर्तज़ा मां वली इन्हु आया पान संजन फरमायो ये मुझे हसन था ये मुझे हुसैन था ये मुझे अम्मा फातिमा ज़हरा था ये मुझे अली मुर्तज़ा था मोहब्बत में प्यार कयो उन्हनि खे सजनो समझे उन्हनि जी गुलामी लूटी के जन्मा इमाम लंबिया सां प्यार करे आयो संजन फरमायो उन्हनि भला नाम कंहिं बि हिक सां कंहिं बुग़्ज़ रखियो या नफ़रत कई या दुश्मनी कई पाण फरमायो जब मूंसां दुश्मनी कयो इन्हनि जी जाइ जहन्नम जी बाहि ठही पई आहे अज़ीज़ो इन्हनि सां मोहबत कयो भला सां आल बैत निज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सचो इश्क़ कयो ये शहज़ादनि खे साईं पंहिंजनि कुलनि पार कंदे खणी मदीने शरीफ़ जूं खिड़कियूं घुमाईंदा हुआ छा कंदा एक दफ़े हज़रत उमर फारूक हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अचनि पिया नज़र कंदे इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि मुबारकनि ते ॿई शहज़ादा वेठल नज़र आया फरमाया मुबारक हुजे हो हसनैन करीमैन तव्हांखे मुबारक हुजे वाह जो अल्लाह ने तव्हांखे सवारी नसीब कई आहे अहिड़ी सवारी साईं जवाब ॾींदे फरमायो ओ उमर फारूक मथे नज़र कर सवार बि घटि नाहे उमर फारूक मथे सवार बि तमामु विलायती नवला अल्लाह से जा प्यारा बाना आहिनि साईं बजरंग सां एॾो प्यार कंदा हुआ जो वेझड़ो करे साईं उन्हनि जे चपलनि बार कंदे चुमियूं ॾींदा हुआ उन्हनि जे किचन बार कंदे चुमियूं ॾींदा हुआ उन्हनि शहज़ादनि बचनि जे निड़नि बार कंदे चुमियूं ॾींदा हुआ उन्हनि बचनि जे कंधनि बार कंदे चुमियूं ॾींदा हुआ वरी कॾहिं कॾहिं पंहिंजनि शहज़ादनि बचनि खे वेझड़ो करे नक मुबारक करे ख़ुशबू बि सिखणु फरमाईंदा हुआ राम नल जो तव्हांजी मोहबत सां ॾिसूं था वॾो तव्हां जो इन्हनि पंहिंजनि बचननि सां प्यार आहे वॾा भाॻवता पायो जे ज़िमेदारियो
पर सिखणो असांखे सम्झ में नथो अचे जॾहिं तव्हां कॾहिं कॾहिं पंहिंजे बचनि खे वेझो करे सिखो था पाण फरमायो ॿिन्ही शहज़ादनि बचड़नि मां तव्हांखे बिश्त ऐं जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे इहे शहज़ादा इहे साईं जा ॾोकरा नवाज़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे मान वारा आहिनि हिननि जी इज़त कयो न साईं जी ग़ुलामी कयो जो जेके अहल इल्तिज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ग़ुलाम न आहिनि जो मुस्लमान ई न आहिनि जो ॾाढा जो मुस्लमान ई ऐं जो जेके असहाब ग़ुलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ग़ुलाम न आहिनि उन्हनि जे ईमान में बि शक आहे ऐं हिन ई महीने में असांजे मुर्शिद ऐं असांजे मुरबी असांजे हज़रत इमाम हुसैन सैयद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत माग में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे अदा पहिरीं मोहर में शहीद जी शहादत साईं जा दोला साईं जा शहज़ादा वॾी फज़ीलत वारा आहिनि साईं जा सोहरा बि वॾी इज़त वारा आहिनि साईं फरमायो हेॾा उमर फारूक हेॾा घुराए घर सां विया फरमायो लौ कान बादी नबी अल्लाह कान उमर दादा जो सुभान अल्लाह लौ कान बादी नबी अल्लाह कान उमर फारूक जे करे माखो बाद नबूत जो दरवाज़ो खुलियो हुजे हां त तूं उमर फारूक नबी बणिजी वञे हां उन्हनि जी बि वॾी इज़त आहे वॾो मक़ाम आहे वॾी फज़ीलत आहे जंहिंजे लाइ साईं दुआऊं घुरंदा ए मुझा अल्लाह या अमर बिन खत्ताब दे या अमर बिन हशाम दे उमर बिन खत्ताब हज़रत फारूक आज़म साईं रज़ी अल्लाह ताला अमर बिन हशाम अबू जहल इन्हनि ॿिन्ही मुहिलो मुस्लमान करे त असांजी इस्लामी ताक़त वधे मुस्लमान जी ताक़त वधे साईं पनाला रब रहमान जी कोर्ट में पेश कया पर अल्लाह साईं न करे हज़रत उमर फारूक साईं खे मोकिले छॾियो तो ये साईं जा सभु मुरीद आहिनि हज़रत उमर फारूक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं जी मुराद आहे दुआ जो नतीजो आहे जॾहिं मुस्लमान ज़ियाद आज़ान करी वई नमाज़ पढ़ण जे लाइ जारी थी पई आज़ान साईं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुशाक़े साईं छा थींदो साईं फरमायो तव्हां नमाज़ पढ़ंदासीं आज़ान ॿुधे बिलाल जॾहिं किथे नमाज़ पढ़ंदासीं साईं फरमायो हुते पढ़ंदासीं ऐं छो न साईं हली काबतुल्लाह शरीफ़ में नमाज़ पढ़ूं साईं फरमायो उमर फारूक काफ़िर पाड़िया वेठा आहिनि काबतुल्लाह शरीफ़ में नमाज़ पढ़ण था ॾियनि फरमाए थो साईं मुंहिंजे मुस्लमान थियण जो कहिड़ो फ़ाइदो आहे अहिड़ो मूंखे 5 मिंट छॾियो त मां मुल्क साफ़ करे मोटींदो अचां घणा मिंट छॾियो हज़रत उमर फारूक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार खणी निकिरी पिया मक्के शरीफ़ जे घिजनि गलनि में हिक दरवाज़े ते ऐलान था करनि त जेके पंहिंजा ॿार यतीम कराइणा जंहिंखे पंहिंजूं घर वारियूं बेवा पिया आहिनि अॼु इमाम अंबिया हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो रोके त ॾेखारे मां उमर बिन खत्ताब जो ईमान आंदो आहे अॼु मुस्लमान थियो आहियां अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां अॼु पहिरीं नमाज़ अल्लाह साईं जे घर काबतुल्लाह शरीफ़ में अदा कंदासीं ऐलान करे मोटी आया साईं उमर फारूक हाणे हाल वाल जॾहिं उथो त हलूं त काबतुल्लाह शरीफ़ असांजे इंतज़ार में आहे साईं आया पाण फरमायूं बिलाल हेठि आज़ान ॾे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था साईं काबतुल्लाह शरीफ़ जी छत ते बीही करे बिलाल आज़ान ॾे त काफ़िरनि खे ख़बर पए त जो बैतुल्लाह शरीफ़ में नमाज़ पढ़ण वारा जवान पुॼी विया नमाज़ पढ़ी साईं पूरी फरमाई जॾहिं साईं नमाज़ खां फारिग़ थिया साईं फरमायो उमर फारूक हेॾे था
वेजो करे साईं भागरो पादा साईं ॾाढी मोहब्बत कई फरमायो अॼु अल्लाह साईं जे घर में काबतुल्लाह शरीफ जो दो खोल आयो आहे सॼे मोमिन मुस्लमान खे अॼु बाग़ी बहारी बनाए छॾियो थी अॼु ख़ुशीअ जो मैदान ॾेई छॾियो थी मां दुआ थो घुरां अल्लाह साईं तोखे खिलंदे बिश्त में दाख़िल करे छॾींदे अरे मुसलमान फारूक साईं रज़ी अल्लाह ताला साईं फरमायो हे जामल फारूक मुबारक मुजनी तुझे ईमान आन सां हे तुझा मुसलमान भाइर त ॾाढो ख़ुशि थिया पर हाणे जिब्राइल अमीन आयो आहे सतनि आसमान जा फ़रिश्ता बि ख़ुशीअ में मापनी नथा भॻवान बि ख़ुशीअ जो जश्न मल्हायो आहे हेॾे जामल फारूक अल्लाह साईं इज़त वारो थी वियो आहे अञा लिखत फरमायो कि मुझे हसन हुसैन मुझा जिगर गोश मुझा लत्ते जिगर कई बिश्त जे नौजवान जा सरदार हूंदा त अबू बकर उमर फारूक कई मुझा कुराड़ा जा सरदार हूंदा या बेदी शरीफ आहे पाण फरमायो त जेके कुराड़ जे वक़्त में शहीद थिया या मरी विया उन्हनि जा अॻवान मुझा ॿई सहुरा हूंदा एक जो नालो अबू बकर आहे ॿिए जो नालो उमर फारूक आहे सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं ने कदम फरमायो हेॾे निहारे पंहिंजे सहुरे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हथ मुबारक वठी पंहिंजे हथ मुबारक सां वरितऊं ॿियो पंहिंजो खॿो हथ मुबारक हज़रत उमर फारूक साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ सां मिलायूं नबी मस्जिद शरीफ में सभिनी सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम अहल बैत रज़ी अल्लाह ताला अन्हुम जे साम्हूं बिनी जात मुबारक मथे करे पंहिंजे हथ मुबारक सां मिलाए फरमायो हेॾे नज़र कयो निहारियो हाकज़ा फिल क़ब्र हाकज़ा फिल हशर हाकज़ा फिल जन्नत पाण फरमायो जीअं असां टई ॼणा दुनिया में गॾु बीठा आहियूं ईअं क़ब्र में बि गॾु हूंदासीं ईअं क़यामत में भी गॾु हूंदासीं पाण फरमायो ईअं जन्नत ऐं बिश्त में भी गॾु हलिया वेंदासीं सुभान अल्लाह इन्हनि भलार जे बारे में गुस्ताखी न कयो था ये वॾी इज़त वारा आहिनि ये वॾे मान वारा आहिनि जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ साईं फरमायो हे मुंहिंजो कोढ़ो अबू बकर आहे होला मुंहिंजे मथां थोरा कया अथई साईं जिंदा फरमायो जंहिं भी मुझे मथों थोरा क्या जंहिं भी मुझे मथों एहसान क्या मां सभिनि जा थोरा लाहे वियो आहियां मां सभिनि जा एहसान लाहे वियो आहियां पर मां अबू बकर सिद्दीक़ जा थोरा लाहे ई न सघियो आहियां मां दुआ थो घुरां त मुंहिंजे बदिरां अल्लाह साईं अबू बकर सिद्दीक़ जा थोरा लाहींदा सुभान अल्लाह ये एॾा अल्लाह साईं प्यारा साईं मेराज वापस आया मेराज पाण फरमायो अबू बकर काथे आज उमर फारूक काथे आज उस्मान इब्न नुरैन काथे आज और मुर्तज़ा काथे घुराए खान मुबारक नो त तहांजा बंगला तहांजूं मारियूं तहांजा घर मां इमाम लंबिया पंहिंजे घर जे चौधारी छूटो जा अदा साईं सच फरमायो जरा ईमानदार साईं सच फरमायो कहा फरमाया अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत दहन साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु के पंहिंजे मिठे ज़ुबान पाक क़ुरान सां जन्नत जो मुबारक ॾेई विया असांखे जो साईं जे ॾोटनि जी इज़त करणी आहे चवंदा जो असांखे साईं जे सोहरनि जी बि इज़त करणी आहे जो साईं जे न्याणनि जी इज़त बि करणी आहे जो जेके साईं जा ग़ुलाम साहबी थिया उन्हनि जी बि इज़त करणी आहे साईं फरमायो असहाबी कन्नुजूम हदीस शरीफ पाण फरमायो असहाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इह्तदय्तुम इह्तदय्तुम साईं फरमायो मुंहिंजे सहाबा जो मिसाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ईअं सरदार तव्हांजे मथां बीठा आहिनि
फरमाया मुझे सब सहाबा सरदार तो ये कने के मुझे सहाबे जी ताबेदारी कदो हिदायत वाला जन्नत में हलिया और साईं फरमाया मुझे अहल बैत निजाम रज़ी अल्लाह ताला मुझे मिसालियत ये हज़रत नूह अलैहिस्सलाम जी कश्ती बेड़े जो मिसाल फरमाया जे बेड़े में चढ़िया वे गलत थियण खां बची विया जेके न चढ़िया वे गलत थी बुधी हलिया विया फरमाया जेके मुंहिंजे अहल बैत निजाम सां प्यार कंदा त उहे ॿीं पंहिंजा बेड़ा पार करे छॾींदा उन्हनि जी बि कामयाबी आहे जो दसां असदुल्लाह जे लक़ब वारे साईं शेख खुदा जे एज़ाज़ वारे साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मुरीद हो केड़ा मुरीद हो पक्का हिजरी हो कजा हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंजो बचड़ो जो असदुल्लाह जे लक़ब वारे साईं सवाल सहाबा अल्लाह सजीदा जो कसम असदुल्लाह है जो लक़ब ही ना है एकड़े अली मुर्तज़ा साईं जो लक़ब तो पुत्र मुरादी जी पीर चंदा पहरिया तो मुझे शेर पुत्र राजंदा ये शेर पुत्र तो शेर उस्ताद ने करे शागिर्द मुरादी को नो शेर मुझे शागिर्द मुरीद को ये करे मुर्शिद को खुश्ती नौरादी नो तो शेर मुझे मुरीदा पर ना सदके वना पंहिंजे अली मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला मुझे फज़ीलत जे मथा जेके अल्लाह से फरमाए तो मुझे शेर बागमा जंहिंजी तारीफ़ कंदे अल्लाह ताला फरमायो वलम यख्शा इल्लल्लाह वलम यख्शा इल्लल्लाह अल्लाह से तो के खुदा तो शरिया मुझे प्यारा नबी मुझे अली मुर्तज़ा पान को सवाल तुझे धोई नहीं जी तारीफ़ कंदे अल्लाह ताला फरमायो युतीमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा जो मुर्शिद साईं वाह जो सुखी रज़ी अल्लाह ताला वाह जो मिस्कीनन के खाधा खाईंदो वाह जो गरीबन जी संभाल कंदो इहा बि तारीफ़ क़ुरान शरीफ़ में लिखी पई आहे फरमाए तो तराहम रुकन वाह जो मुंहिंजो नमाज़ी हो वाह जो फरमाए तराहम रुकन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाह जागी करे जो सुभान अल्लाह संत पक्का उदार सब जो अल्हम्दुलिल्लाह ये लो नमाज़ी हो फरमाए तो वाह वाह जिला न पढ़ दो मां तारीफ करन रिया वाला न पढ़ दो यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना मुझी रज़ा जे लाइ जो ये कलाक नमाज़ में नज़र ही को जॾहिं नमाज़ जो टाइम हूंदो त नमाज़ में हूंदा जॾहिं टाइम नमाज़ जो न हूंदो त क़ुरान शरीफ़ जी तिलावत वेठा कंदा कॾहिं कॾहिं पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह तां भी पढ़ो ला इलाहा